पक्की उहा ई मिलंदी। उहा जेकॾहिं अल्लाह जी ॾिनल रोज़ी तो ॿियनि ते ख़र्च कई त मथां वरी न उड़ी ॿी। हाणे हथ तो जो हेठि खुलियल रहंदो त मथां दर खुलियल रहंदो, पर तो खीसे जो बटण बंदि करे हथ बंदि कयो त मथियो दर बि बंदि थींदो। सख़्त सम्झो तूं न ॾेई सघंदे, ॾींदो उहो आहे जेके अल्लाह घुरंदो आहे। अल्लाह जो वाइदो आहे माना रोज़ी मथां मिलंदी थी, तुंहिंजे खीसे में इहे कान ईंदी, तूं छा बि कर, ॾियण वारो अल्लाह आहे। इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन, वो क़ुव्वत मतीन आहे, रज़्ज़ाक़ आहे। ऐं सरकार फरमायो त जेको हर निमाज़ खां पोइ पढ़ंदो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजन व यर्ज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु, उन जी रोज़ीअ में तंगी करे थींदी कान। 24 कलाक अॼुकल्ह जा नौजवान ॾिसूं था हुन जे दर ते, हुन जे त ठीकु आहे वब्तगू मिन फज़लिल्लाह वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून, रिज़्क़ जी तलाश कयो, रोज़ी ॻोल्हियो, महिनत करणु, मज़दूरी करणु में अल-क़ासिम हबीबुल्लाह, पोरेत में अल्लाह जो दोस्त आहे। पर हिकिड़ो बहितरीन तरीक़ो इहो बि आहे पंहिंजे अमल सां, पंहिंजे नेकीअ सां, जेकी अल्लाह जे हबीब तौर तरीक़ा ॿुधाया आहिनि, उन तरीक़े ते अमल करे त कॾहिं ॿिए जे दर ते वञण जी लोड़ न पवंदई, जगुतो जे दर ते हली। दुनिया में लख इज़तूं मिलनि थियूं, लख मान मिलनि था पिया, पतो ई कोन्हे त इहे मामला कीअं ठहंदा आहिनि, काॾों अचे थी काॾे वञे थी। इहे छोलनि में पियो सिलसिलो हलंदो आहे त मुस्लमान भाउ, हक़ीक़त इहा आहे सभु को पंहिंजे रिज़्क़ रोज़ी पंहिंजे बचनि खे सुखियो सताबो रखण जे लाइ महिनत कंदो, मज़दूरी कंदो, पर इहो अल्लाह रसूल जो ॾसियल तरीक़ो आहे त मुंहिंजा बाना अल्लाह जे ॾिनल रोज़ीअ मां अल्लाह जे राह में ख़र्च करे। हिन दर ते तूं अची ॾिस, पोइ जन ॾिनो तिन खटियो, अल्लाह जे राह में ॾींदा उहे खटींदा आहिनि, जन ॾिनो तिन खटियो, मेरी दर मुटा मेरे कंहिंजे लाइ कंदे अदा, काॾे कहिड़ी कुंड में रहे। सरकार फरमायो त रजब जे महीने में जेके सरदीअ वारा आहिनि, मिल्कियत वारा आहिनि, ज़र ज़ेवर वारा आहिनि, पैसे वारा आहिनि, उन्हनि जे मथां 40 हिसो ज़कात ॾियणु फर्ज़ आहे। पैसनि जी, माल जी, सोन जी, कारोबार जी, जेका बिज़नेस वापार आहे, तिजारत आहे, उन मंझो 40 हिसो ज़कात ॾिबी आहे। ॿनियूं ज़मीनूं जेके फ़सुल आहिनि, इन जी उपत मां जेको फ़सुल आहे, जहिड़ी बि जिन्स पोखियूं था वॾीअ में ज़मीन में, 20 मणनि मां हिकिड़ो मण अल्लाह जे राह में फर्ज़ी ज़कात सम्झी इन रजब जे महीने में उहा अदा करणी हूंदी आहे। पोइ जेकॾहिं असां पंहिंजा फर्ज़ निभाईंदासीं त पोइ कम त सभु अल्लाह जे राह में। ख़ुदा जे बाने फरमाए भाई जोगी थिया त रोई रिजाए, उन जे दर ते जी रो, लीला लीलाए जो अथई मागु मिन सजो, जेतिरो लीलाईंदे ओतिरी भलाई थींदी, पर वरी जे तुंहिंजे लीलाए न लही, दुआऊं बि घुरी थो, दर ते बि वेठो ई, पर तुंहिंजी कणिक थी कान, खजनि मां कर्ज़ लथो ई कोन, कम तुंहिंजो मंडी पातो ई कोन, मामलो तुंहिंजो बणिजे छा कंदे, जे तुंहिंजे लीलाए न लही तापिणु लीलाए न छॾे, अञा वधीक उन जे दर ते झुकी पओ, रो लीला अर्ज़ करे अल्लाह अल्लाह, जे लीलाए न लही तापिणु लीलाए जो आसिरो न लाहे जो आ सजण बाजारो घणो, उमेद न लाहे जॾहिं परची पियो त पल भरे छॾींदो। गरीब रब जे दर ते आया हूं, बसि 2 ॻाल्हियूं प्यार जो यारी शरीफ़ जे हवाले सां अवां जे नज़र कंदासीं। ऐं ही तव्हांजी जेका ख़ैरात आहे, लाज़मी आहे त हे कमु हिकिड़े खां न थींदो आहे, यारी शरीफ़ जो सिलसिलो जिते बि हलंदड़ आहे। ऐं मुर्शिद दिलबर दस्तगीर जो ख़ुदि पंहिंजो ॾस आहे। असांजे कुंड जे अंदरि वक़्त जो हिकिड़ो गौस थी गुज़रियो आहे, हज़रत साईं हाजी ग़ुलाम मुर्तज़ा शाह जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह गंबट शरीफ़ वारा बुज़ुर्ग, असां तव्हां न ॾिठोसीं, पर जिन बुज़ुर्ग जी ज़ियारत कई उहे अव्हांखे ॿुधाईंदा, जंहिं दर ते वक़्त जी चोटीअ जूं हस्तियूं आलिम जेके सिजादा नशीन, जिन जा लख मुरीद थिया, उहे बि इन्ही दर जा पांडिया। सुभान अल्लाह।
इन्हीं जवान जो हिकिड़ो फ़क़ीर मूंखे ॿुधाईंदो हो जेको 100 साल जी उमिरि में वफ़ात करे विसाल करे वियो मुंहिंजूं हुन सां कचहरियूं थींदियूं चइसि गुरबत मिसकीनी दरिया अचे त चणा मटर पोखियूं न त वेला वेठा हुजऊं मुर्शिद साईं जे ख़िदमत में पहुतुमि गंबट शरीफ़ अर्ज़ कयुमि ग़रीब आहियां मिसकीन आहियां ऐं नंढा नंढा बच्चा आहिनि दुआ कयो त रोज़ी में बरकत थियो निहारे फरमाया बा मुर्शिद दिल पर दस्तगीर जी वञी यारी विराए उतों उठ में दगतों रस्ते मोके नकुल के खट मिठा रेवड़ियूं वठी वञी नंढड़नि ॿारनि में विराए में पोइ कुझु वक़्तु त ईअं हलियो सालनि जा साल गुज़रिया पोइ केतिरा महीना मुसलसिल यारी शरीफ़ में मुंहिंजी बि उते तकरीर जे लाइ हाज़िरी थींदी हुई सिंध जो को अहिड़ो आलिम न रहियो मरहूम हाजी गुलाम नबी महेश्वर रहमतुल्लाह अलैहि खां वठी सिंध जो को अहिड़ो लातखान न रहियो उन फ़क़ीर वटि कतारुनि में देगियूं पचंदियूं यारी शरीफ़ जी बरकत जेका ॾींहों ॾींहुं वधंदी खुटंदी नाहे त मां तव्हां ॻोठाणनि खे वरी वरी गुज़ारिश थो कयां हीउ सिलसिलो कई हिक जो न हूंदो आहे हिक सां न हलंदो आहे हिन में लप चुको सभु गॾु कंदा हो पोइ इन थोरे थोरे फुड़ीअ मां बि बेकिनार बहार बणिजी पवंदो आहे तव्हांखे अलाह से घुरियो आहे तॾहिं अवां यारी शरीफ़ में चंद घणा ॾेई ख़र्च करे जमायत खे गॾु कयो आहे बस ॿ ॻाल्हियूं प्यार जूं मां अव्हां जे नज़र कंदुसि पोइ ख़ैर जी दुआ पढ़ंदासीं दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तवज्जो मुसलमान वा कुरान करीम समझायो फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन ऐ मुजाबाना तुझे मथों हक़ बात पंहिंजे अल्लाह खां डिॼो खुदा जो खौफ कजा हर वक्त अल्लाह जो खौफ रब करीम जो भओ उन करीम रब खां डिॼंदे दुनिया जी का बि मुसीबत तोखे लोॾे न सघंदी सभ खां पहिरीं हक़ थिए त अल्लाह जो खौफ कर जे खुदा जो खौफ हूंदई त गुनाह न थींदुई ग़लति कमु तोखां न थींदो ॿिए नंबर ते हक़ थी वकूनू मअस्सादिकीन ऐं मौजाबाना जिते बि हुजे जेका बि हयाती ज़िंदगी मिली थी या मुझे सच्चन सालिहन बानन जे सोहबत में गुज़ार मुझे सच्चन बानन सां गॾु रहंदे नेकन जे कचहरीअ में वेहंदे आलिमन जे कचहरीअ में वेहंदे आरिफन जे कचहरीअ में वेहंदे त उतां तोखे इज़त मिलंदी शान मिलंदो तरबियत थींदी इस्लाह थी पवंदी अदावे हुतनी वटे आ कलम जन जे हथ में मेटे अंग अगियां वारे प्या लिखन पनो सो पढ़न जैसा पसन पिरीअ खे अदावे हुतनी सां वेहो जेके वेही था ॼाणनि वेहो न साण ॿियनि मता वेही वेल विञाए उताकुनि ते होटलनि ते चौकनि चौराहनि ते नौजवाननि जूं कचहरियूं ॾिसंदा हुओ हिक ॿिए सां फोननि में मैसेजनि में कचहरियुनि में ज़िंदगी बर्बाद मुस्लमान भाउ सियाणो थी अल्लाह जे दर ते झुकी पओ छा खऊं वञी छो तूं ॿेली बीहे ॿियनि जो वठ कजक करीम जी आ जग जो वाली जो मिठा सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह सी सोने नबी सां मोहब्बत कर अल्लाह जे रसूल खे पंहिंजा दुख दर्द ॿुधाए दुनिया खे ॿुधाए ॿुधाए बि त थकिजी पियो ई अर्ज़ कंदो करे ॿुधी ज़ारियूं बीमारीअ जूं ज़ारियूं
निमाणीअ जो अची रस या रसूल अल्लाह अची रस या रसूल अल्लाह ॿुधी ज़ारियो निमाणीअ जो ॿुधी ज़ारियो निमाणीअ जो अची रस या रसूल अल्लाह अची रस या हबीब अल्लाह असांजो नबी हयातुन नबी आहे असांजो नबी मेहरबान नबी आहे हिते लहण सां हाणे बीठे बीठे अलाए कहे अस्सलाम वालेकुम बलोचिस्तान खां से मौजूद अथव हाज़िर नाज़िर मुंहिंजो असांजो नबी हयातुन नबी मुल्ला हथ खणी आहे इन ॻाल्हि तो तव्हां अञा नथा कराइजो पंजनि खे पग न पई पए असांजो नबी हाज़िर नाज़िर आहे ठीकु आहे जे तूं मौज़ू रखियो ज़िंदगीअ साथ ॾिनो त इहे ॻाल्हियूं उते वञी कंदासीं अचो त अली खान ॻोठ हुजण वारनि खां सिखूं पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल असांजो नबी हयातुन नबी आहे हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿुधाए थो त असां महबूब सां गॾु जन्नतुल बक़ी में जनाज़े सां गॾिजी आयासीं सुभान अल्लाह अल्लाहु अकबर अञा जनाज़ो न पहुतो हो मज़ार खोट जी तैयार थी वई उन कब्र जे अंदर अल्लाह जा महबूब सब खां अव्वल पाण लथा हेठि लही करे हुजूर जी ज़ात उन सामीअ जे अंदर सिधा थी सुम्ही पिया उन कब्र में सुता पिया असहाब रसूलुल्लाह जा ॿाहिरां बीठा आहिनि सभिनि खां रहियूं निकिरी वयूं काश अॼु मुंहिंजो मौत हुजे हा अॼु मुंहिंजो जनाज़ो हुजे हा अॼु इहा कब्र मूंखे नसीब थिए हा जंहिं कब्र जे अंदर अल्लाह जो हबीब पाण सुम्ही रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मज़ार मूंखे नसीब थिए हा सभु कंहिंजी उमेद हिकिड़ो तसव्वुर दिलि जे अंदर इरादो थी पियो अल्लाह जा महबूब वरी उथी वेठा तव्हां त उन मज़ार जे अंदर बीठा एसी तो जनाज़ो बि पाइजी सुभान अल्लाह जंहिं वक़्त में जनाज़ो पहुतो मदीने जा साईं फरमाइनि था अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा हैदर इकरार अमीरुल मुमिनीन इमामुल मुत्तक़ीन अली साईं खे हुकुम ॾिनो अली लब्बैक या रसूल अल्लाह अली तूं बि हेठि लही आ साईं मां बि हेठि अचां पाण फरमायो हा मज़ार जे अंदर लही अचो हैदर इकरार बि अंदर लथो अल्लाहु अकबर हज़रत अकील साईं खे फरमाइनि था पिया अवां ॿाहिरां बीही करे जेका अलीअ जी अमड़ आहे इहा मां रसूलुल्लाह जी बि अमड़ आहे सुभान अल्लाह जनाबो मौला अली शेरे ख़ुदा जे दीदल अमड़ जो हुयो जंहिं अमड़ खे रसूलुल्लाह फरमायो त मां पंहिंजे हथनि मुबारकनि सां खणी ऐं सामीअ में सुम्हारींदुमि अली तुंहिंजी बि अमड़ आहे त मुंहिंजी बि अमड़ आहे मुंहिंजी दीदल अमा आमना सां मूंखे बचपन में जुदाई ॾिनी अमड़ जो विसाल थियो उन टाइम खां वठी अॼु ॾींहुं तो तुंहिंजी माउ अली मूंखे पुटनि वांगुरु पाले हिन उन दीदल अमड़ खे पंहिंजे हथनि मुबारकनि सां हेठि सामीअ मुबारक में सुम्हारियो ऐं अम्मा साईं जी मज़ार मुबारक अॼु बि हाजी सगोरा अव्हां खे ॿुधाईंदा अम्मा दाई हलीमा सां गॾु जिते रसूलुल्लाह जी रज़ाई अमड़ हुई इन खे बि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी दाई बि सॾींदा हुआ अमड़ बि सॾींदा हुआ त चाची बि सॾींदा हुआ रसूलुल्लाह जी इन निस्बतों कुर्बान वञा ऐं उन्ही अमड़ बि ॿुधायो हो जॾहिं हैदर इकरार शेरे ख़ुदा जे अचण जो वक़्तु थियो त मां इत्तिफ़ाक़ सां काबतुल्लाह जो तवाफ़ पई कयां तवाफ़ जे दौरान बैतुल्लाह जे चौधारी फिरा थी वई त हैदर इकरार जे अचण जो वक़्तु क़रीब थी वियो ॿार ॼमण जा आसार ज़ाहिर थिया हेॾे होॾे ॾिठुमि त कहिड़ो दॿो वठिजे ख़बर तॾहिं पई काबतुल्लाह जे दीवार मां सॾु थियो सुभान अल्लाह ॿाहिरि नाहे वञणो हेॾा अचो पोइ काबतुल्लाह खे दरवाज़ो बि हुयो पर उन वक़्तु मूं ॾिठुमि त बैतुल्लाह जे दीवार मां हिकिड़ी दरी पैदा बैतुल्लाह जे दीवार मां अचण जी दरी पैदा थी जॻह मिली जितां माण्हू अंदरि दाख़िल थिए अदा जॾहिं दर हुयो त पोइ दर न खुलियो दरी पैदा छो थी
सोचो तो इन गाल ते मुत्तफिक फैसलो आ हर मसले की नी गाल ते मुत्तफिक आ त अम्मा हैदर करार जी जे वक्त में मौला अली जी विलादत बैतुल्लाह में थी त जीजल अमर दर्रमौ न पर काबतुल्लाह जे दीवार मा जगह पैदा थी वरी वा दीवार पाण में मिली वई दरी पैदा छो थी भिकाई साहब भी आ गाल कई आ जदे हिंगलाज में साबित जी सोड़ थी मुर्शिद दस्तगीर के जदे सद पियो करे त सदी दे के तो मीरो छा मदद थी अचे दिल पर खोल दरी जेको दर ते त बीठा आहिनि निकिरंदो में त बि ॾिसंदा एॾो ईंदो में त बि ॾिसंदा तंहिंखां अहिड़ी दरी खोल जिते को अची न सघे दरीअ जी दरबार अचे थो मीरा छा मदद थी अचे दिल पर खोल दरी न त आहे ॻाल्हि गरी सवा तोरीअ सैयदा जाते दरी खोले दे दरीअ मो निकिरी पार पहुचा हैदर इकरार के बैतुल्लाह जे दीवार में जो दरी खुली मिली अम्मा सां काबतुल्लाह में अंदर दाखिल थे अदा दर न खुलियो दरी छाजे करे इन जे करे जो दर मौत क़यामत ताईं ॿिया बि ईंदा दरवाजे मां बादशाह भी ईंदा आलिम भी ईंदा फाज़िल भी ईंदा सब को ईंदो काबतुल्लाह जे अंदर पर ही उहा ज़ात ही जंहिंजी विलादत काबतुल्लाह में थे पई हे अहिड़े कुंड खां अचे जितां क़यामत ताईं ॿियो अची न सघे इहा जगह ॿिए जे लाइ वरी न खुलंदी छो त हैदर करार जी जेका निस्बत उहा बेमिसाल हुई जेकॾहिं अचण बैतुल्लाह में पहिरीं शख्सियत ॿी कान ईंदी त दरी बि उतो थींदी जितां क़यामत ते को अची कान हा है हैदर करार जी हिकड़ी इम्तियाजी रब करीम इज्जत मकाम ऐं मर्तबो अता फरमायो हो रसूलुल्लाह जी ज़ात पाक में लख उमेदूं तो असां जो अॼु बि कल्ह बि क़यामत ताईं जेके सॼे जहान जे हक़ में रहमत आहिनि त मौला अली शेर ख़ुदा जो बि अक़ीदो त ॾिसो आहे अम्मा जे हंज में अल्लाह जे बैद काबतुल्लाह में पर अखियूं मुबारक न खोले सुभान अल्लाह अखियूं मुबारक बंद रहियूं वो काफी ज़मानो गुज़रियो हुजूर पुछो हो हली इहा ख़बर अॼु ई खणी ॿुधाए त जे अम्मा जे विलादत वारे टाइम ते अखियूं खोली आ त काबो ॾिसी आ केॾो न भलो सुभान अल्लाह अल्लाह जे वैद काबतुल्लाह के ॾिसण त इबादत आ काबो ॾिसी तूं दिलि ख़ुशि करी हा पर ॿिए नंबर ते अमर जो चेहरो ॾिसी हा त माउ जो चेहरो ॾिसण बि इबादत आ हज काबे जे बराबर आ अली तो अम्मा जे हज में काबतुल्लाह जे विच में पजू अखियूं कान खोलियो छा हिकमत हुई अर्ज़ करे मुंहिंजा महबूब मिठा इहो अहद कयो हुयो में त पहिरां कदम रखंदुमि त अल्लाह जे बैत काबतुल्लाह में पर अखियूं खोले पहिरियों चेहरो मुबारक जेको ॾिसंदुमि त काबे जो काबो मिठड़ो मुहम्मद करीम अखियूं तो में सुपरी तू अखियुनि में आई महबूब मिठा मौजूद अखियूं तुंहिंजे लाइ पियो सिकनि त पहिरीं पहिरीं काबे जो काबो ॾिसंदुमि अखियूं तो में सुपरी तू अखियुनि में आई अखियुनि खे अब्दुल लतीफ चवे तू भाई न भाई पर अखियूं अॼु ताईं आहिनि तुंहिंजे आसरे तव्हांजे ॾिसण जी सिक हुई हिकु दफ़ो त ॾिठ में पर वसन ऐं वेसन दिहाड़ी ॾिसण लाइ ॾिसी ॾिसी आयूं त बि तलाशूं कनि ड्रा पियो न ड्रापनि पसण मजा प्रीअ जे ॾिठी मुंहिंजे महबूब जे ज़ात जी हिकिड़ी झलक उहे वरी वरी उन दर ते बीठा हूंदा सरकार फरमायो मंज़ार फिल क़बरी जंहिं मुंहिंजे क़बर मुबारक ज़ियारत हुजूर जी सूरत मुबारक हो त मथियो मक़ाम आहे पर सरकार फरमायो जंहिं मुंहिंजे रुगो मज़ार मुबारक क़बर मुबारक खे ॾिसे अचे मंज़ार फिल क़बरी वजबत लहू शफ़ाअती जेको हिकु दफ़ो पातो हिकु दफ़ो मुंहिंजे मज़ार मुबारक जी ज़ियारत कयईं त उन जे मथां मुंहिंजे लाइ शफ़ाअत वाजिब थी वई
में छॾाईंदो मांसि। अल्लाह अल्लाह त मुंहिंजा साईं जे मज़ार मुबारक ॾिसण इहा बाइस शफ़ाअत बरकत इज़त अज़ीम आहे त जेको ख़ुदि रसूलुल्लाह जी ज़ियारत करे उन्हीअ जो शान मक़ाम हूंदो। भाई सूरीअ खे ॻोठ वारनि जूं मलामतूं रोज़ घरो थी कच्छ में दरिया जा कुन ऊंद दर्द तोखे भउ खौफ़ न छो पई घिरी पवी निहारे चे तव्हां ॾिठो ई कोन्हे। ॾिसो त पोइ इहा मयार मूंखे कोन ॾियो। हा ॾिसो जे हे कार हिकु दफ़ो रुॻो ॾिसो जे हे कार सूरत साहड़ जाम जी त सुख न सुमो कॾहिं वर पासो ॾे पोइ मुखां अॻे घिड़ो सभु घड़ा खणी। अल्लाह अल्लाह असांजो नबी हयातुन नबी आहे। मौला अली फ़ैसिलो कयो त काबे खे ॾिसण में इबादत आहे पर काबे जो काबो आहे त मुंहिंजो महबूब मदीने। तंहिंजे करे हुजूर जी ज़ात जी ज़ियारत सभ खां अव्वल त महबूब अॼु बि तो असांजे हिन कचहरीअ खे समात फरमाइनि था पिया। इन हवाले सां हिकु हदीस पाक मुंहिंजे ज़हन में अचे थी। इन हदीस पाक खां पोइ ख़ैर जी दुआ था घुरऊं। पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हुजूर जी कचहरी जमात असहाब नबी सरदार जा मुंहिंजे महबूब सां गॾु वेठा उन जमात मजा हजरत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु उठी बीठो अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुंहिंजा सुहिणा हबीब सालन को वठी हिकु सद हिकु उमेद हिकु दिल जी ॻाल्हि दिल में रहिजी वई आहे अवां खां पुछी कोन सघियो हा अॼु दिल घुरे थी त मां पुछी वठां अवां अहसान फरमायो उन मसइले जो हल अता कयो। सरकार फरमाइनि था सलूनी अम्मा शे तुम दूनल अर्शे ओ चाचा पुछी वठो जेको ज़मीन में जेको आसमान अर्शनि में मां त हर हिक जा मसइला हल कंदो हां। छा थो पुछणु चाही छो त पुछनि से पसंदे जॾहिं तॾहिं पिरीअ खे डोरी जूं ॾिसनि अङण अजीबनि जा। चाचा पुछी वठो तोखे मनो त कोन्हे अदा दुआ को को जमात जे लाइ कुझु आहे त खॾ में ठाहे खिली मोकिलायो आहे त खणी अचो इहे न त पोइ दुआ को पियो चइजाए त हाणे वींदासीं वेझो जमात में निमाज़ थींदी आहे जुमे जी पोइ उते वरी इहो सिलसिलो थी वियो आहे अदा वेझो माना कुझु न कुझु आहे हिकु नओं जमायती ॿाहिरां को महिमान वेझो त सुनत ई कान पई रहियो पछाड़ीअ में पुछो मां सुनत नथो पढ़ी चए अधे चयो त वेझो खाइण पीअण वारनि खे चयो त वञिजो न पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हज़रत अब्बास अर्ज़ो करे मुंहिंजा साईं साल गुज़री चुका आहिनि अवां जी उम्र मुबारक नगरी बचपन हुई असां अरब क़ौम जो ख़ासि करे मक्कातुल मुकर्रम जे रहवासिन जो हिकिड़ो दस्तूर अमल हो नंढड़ा नौ मौलूद ॿार जिनजी विलादत बचपन हूंदी हुई उन्हनि खे कुझु वक़्तु थञ पियारण जे लाइ कुझु ज़मानो ताइफ़ जे इलाइक़े बनु सद में रहाईंदा हुआसीं जीअं उतां जी मुंद मौसम खे इंजॉय कनि उतां जी फसाहत बलागत खे हासिल कनि थञ पियनि इन हवाले सां पोइ अवां जी बि मज़दूमियत वारी उमिरि मुबारक हुई। बनु सद कबीले मञा हिकिड़ी हलीमा नाले औरत हिकु माई साहिबा हली आई अवां खे हज वठी थञ पियारण जी उमेद सां खणी पंहिंजे बनु सद कबीले ताइफ़ जे तरफ़ हली वई। हिकु महीनो गुज़रियो राणा पोइ तव्हांजो ॾाॾो असांजो अबू अब्दुल मुतलिब असां सभिनी भाउरनि खे गॾु करे
ऐं हिकु मयार ॾिनी त मुंहिंजो पोटो आहे तव्हांजो भाइटियो आहे पर पंहिंजो अबू संदसि अब्दुल्ला दुनिया के छॾे चुको आहे वसाल वफ़ात करे वियो शायदि उनजो अबू मौजूद नाहे अवां भाइटियो सम्झी विसारे छॾियो हीअं खणी चवां त मां अब्दुल मुतलिब ॾाढो हींअर पोरो ज़ईफ़ आहियां उठ ते चढ़ी सफ़र जी ताक़त न अथमि तॾहिं तव्हां सुध लहण बि न विया हो संभाल लहण बि न विया हो भाइटे खे ॾिसण बि कोन विया हो मुंहिंजा साईं इहा अबे जी जेका मयार हुई मां न सही सघियुमि पोइ ॿियनि भाउरनि मां अॻु में उथी अर्ज़ु कयो अब्बा मूंखे इजाज़त ॾे त मां हींअर जो हींअर पंहिंजे भाइटे मुहम्मद बिन अब्दुल्लाह जी संभाल लई हुजूर खे चाचा घणा हा जागो था जी साईं आयो कुझु तव्हां बि छो त सिखंदा हो घरनि वाइगनि मां जलसनि मां जेको सिखो उहो सबक़ु वरी पको थी वेंदो आहे सरकार खे चाचा घणा हा अब्दुल मुतलिब जा पुट घणा हा 8 मिंट ॾियांव थो सोचे वठो न त कंहिंजे खीसे में हुजे मजली वॾी जेका हूंदी आहे टिक टिक करे टच मो मामलो ठही पवंदो सल्लल्लाहु अलैहि उठ ते चढ़ी खणी ताइफ जो रुख रखियो उठ पलानी दे बंद कंदे कंदे गांत बनू साद कबीरे में पोत में अम्मा दाई हलीमा साण जी गोद में पोत में राणा उठ दौलत में अवां जे पाक ज़ात के अमर पंहिंजे हंज में खणी चादर मुबारक में वेरे खणी आई मुंहिंजा सोना हबीब अवां जे चेहरे मुबारक ते नज़र पई अवां के हिकु दफ़ो जो ॾिठो में त थक ई लही वियो उठ जो पतो कयो ई कोन हो अवां खे ॾिसंदे 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 अखियूं पियूं सिकने ढाउ थिए ई कोन पियो अवां जे दीदार कंदे कंदे मुंहिंजा महबूब मिठा उहो ॾींहुं अॼु बि न विसरियो अथमि अॼु ॾींहं ताईं उहा ज़ियारत मुंहिंजी अखियुनि में ईअं पई घुमंदी आहे अहिड़ो अंदाज़ महसूस थींदो आहे त जिते अवां छॾियो उते ई आहीं खां पोइ ईअं महसूस थियो आहे ॼण उहा ज़ियारत मुंहिंजी अखियुनि जे अॻियां आहे सही जिते अव्हां छॾियो उते ई आहीं अखियूं अब्दुल लतीफ़ चवे मां गुन मटाईन जेते दरवाजाईन त कढी कांगन घेरिया जेको हिकु दफ़ो यारी कंदो इहो लुटंदो जे तरफ़ ते न वेंदो इहो भक्त जे पाटोड़े जे पुठियां न वेंदो जबल पंहिंजी जाइ तो हटे मर्द जो मनसब न टुटे दुरंगी छोड़ दे यक रंग हो जा या सरासर गुम हो जा पंहिंजे मसलक सां पंहिंजे अक़ीदे सां सलेमान बाप हज़रत अब्बास अर्ज़ो करे राणा अहिड़ी ज़ियारत कयम जो अॼु बि अखियुनि में खुमार लहन कान था पोइ ॾिसंदे ॾिसंदे मुंहिंजा साईं शाम थींदी वई अम्मा हलीमा मानी खणी आई अदा अब्बास वापसि कयो थी मंज़िल कई थी मानी खा मुंहिंजा साईं मानी खाई फारग थियो में मथो सिज लही वियो ऊंदहि थी वई रात जा किरणा ज़ाहिर थिया अदी हलीमा अर्ज़ कयो साईं हाणे मको पाक परे या पंध परे या उठ जो सफ़र अदा अब्बास भाउ महिरबानी कर रात खणी टिकी पो रात रहो सुबुह जो खैर जो सिज उभरे पोइ तोखे वधीक असां कोन चवंदासीं बसि सुबुह थिए पोइ जाॾे पेर ताने सुभान अल्लाह भली हलियो वञ जाए साईं मां बि खणी रही पियो में वो जॾहिं रात टिकियो में अध रात जो वक़्तु हो निंड मूं जाग थी मथे जो ॾिसां त आसमान में चांदो की रात चंद्र पंहिंजे जोबन में मुंहिंजा साईं हैरान थी वियो में जो ओचितो तॾहिं ॾिठुमि त चंद्र आसमान में घुमे थो पियो उत्तर पासे को बीठो आहे कॾहिं चंद्र ॾखण पासे को बीठो आहे राणा मां बि मके पाक में पलजी जवान थियो हो मके पाक में वॾा वॾा शाइर रहंदा हुआ
वॾा वॾा मुबल्लिग रहंदा हुआ, वॾा वॾा पढ़ियल हुआ, वॾा वॾा अदीब दानशवर उते रहंदा हुआ, वॾा वॾा अहले किताब हुआ। उन्हनि सां वेहंदो हुउमि, माहिर फलकियात सां मुंहिंजो ताल्लुक़ हो, जेके इल्म नुजूम जा माहिर हुआ उन्हनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारी हुयमि। पर इहो अहिड़ो राज़ चंड जो घुमण मां सम्झी न सघियुमि, अॼु ॾींहं ते को सम्झाए बि न सघियो आहे। चंड आसमान में घुमंदे अॻु कोन ॾिठो हुउमि, उन राति खां पोइ वरी अॼु ॾींहं ताईं ईअं थींदे न ॾिठो। मुंहिंजा साईं हिन वक़्त तो इहा ॻाल्हि अधूरी अंदर जो अंदर में रहिजी वई, कंहिंखां पुछी बि कोन सघियुमि। पर मुंहिंजा सुहिणा हबीब, मां ॾिसां थो त तुंहिंजे ग़ैब जे इल्म तो क़ुर्बान वञा। तव्हां ग़ैब कान नबी आहियो, फर्श ते वेही तव्हां अर्श जूं ख़बरूं ॿुधाए रहिया आहियो। जो हल में तव्हां वटाई थींदो त सरकार मुस्कुराईंदे खिलंदे फरमाईंदा, चाचा इहो नंढड़ो मसइलो आहे, वेह त तोखे ॿुधायां त चंड छो पियो घुमे। आसमान में चंड घुमी रहियो हो। अॼु दुनिया चवंदी आहे असां चंड ते वञी पहुतासीं, वॾी वॾी दावा कनि था पंहिंजे इलेक्ट्रिकल जी मदद सां, पंहिंजे ताक़त सां, पंहिंजे मक़नातीसी कुवत जे मदद सां वञी चंड ते पहुता। ठीकु आहे, खणी मञिजे बि त तव्हां चंड ते पहुतो बकौल तव्हांजे, पर इहा दावत, इहा वॾी दावा न कई अथव, न क़यामत ताईं करे सघंदव। चवंदव त चंड ते वियासीं, पर ईअं न चई सघंदा त चंड खे गॾु वठी लुकमान फाटक ते लाथो, चंड के गंबद में लाथोसे न। चांद पे जाना हकीकत सही, चांद कदमों में लाना बड़ी बात, चांद कदमों में लाना बड़ी बात है, चांद कदमों में लाना बड़ी बात है। चांद पे जाना हकीकत सही, चांद कदमों में लाना बड़ी बात, चांद कदमों में लाना बड़ी बात है। जो अम्मा हलीमा बंधन बदी जो सुभारियो त छिक अहिड़ी ॾिने जो गंढियूं कुझु वधीक छिक। सुभान अल्लाह। मूंखे थी तकलीफ़, पर कुर्बान महबूब जे हुस्न अखलाक जे मथां व इन्नका लअला खुल्क़िन अज़ीम। हुस्न अखलाक जा मालिक हा। अम्मा हलीमा ॿुधाए थी त कॾहिं बि मुंहिंजा महबूब राति जो हिकु दफ़ो थधि प्यारे सुम्हारिया त वरी कॾहिं फजर ताईं उथंदा ई कान हा। मूंखे तकलीफ़ न ॾिनऊं, कॾहिं मुंहिंजे प्रिय मूंखे उथारियो ई कान। हुज़ूर फरमाइनि था त मूंखे गंढियूं ॾेई अमल ॿधी सुम्हारियो, उन्हनि गंढनि तकलीफ़ ॾिनी, अमल खे त न उथारियो, पर मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे रब करीम उन वक़्तु चंद्र खे हुकुम ॾिनो त चंद्र माई हलीमा जॾहिं मर्ज़ीअ सां उथे ऐसी तुंहिंजे मथां हक़ आहे, वञ मुंहिंजे सोने हबीब खे खेॾा। सदा दाद लो आ नबी दर खुदा जे, सदा दाद लो आ नबी दर खुदा जे, अंगल जे करे रबो, अंगल जे करे रबो मञी दो वञे थो, मञी दो वञे थो। हुजा शइ बि तलबे हाज़िर खुदा चए, हुजा शइ बि तलबे हाज़िर खुदा चए, लखें ॾाज ॾातरो, लखें ॾाज ॾातरो ॾींदो वञे थो। चाचा पोइ चंद्र आयो हो मूंसां खेॾण, जेकॾहिं मुंहिंजी निगाह मुबारक उत्तर ॾे त चंद्र ओॾो बीठो आहे, पर जे मुंहिंजो चेहरो मुबारक ओभर ॾे चंद्र ओॾो बीठो आहे। चाचा जेकॾहिं मुंहिंजी निगाह ॾखण पासे त चंद्र ओॾे फिरी पियो अचे, पर भिटाई साहब अञा बि चंद्र सां ॻाल्हाए थो। चंद्र तकड़ न कजाए, मता पंहिंजो मान मथे सम्झी हीअं खणी मुंहिंजे चवण जो हक़ आहे त चंद्र चोॾींहं जो उभिरी तूं सव सव करी सिंगार, हिकु पल न पारियां पिरीअ सां, हीला करी हज़ार, चंद्र तुंहिंजी सभु जमार, मुंहिंजे दिल भर जो दम न लही।
जे मूंखे ड्राउ नथो थिए चंद झट बीह तकड़ में वञ जाए न मुंहिंजूं ॿ ॻाल्हियूं ॿियूं बि ॿुधियूं वञो जेको चंड तुंहिंजी ज़ात मां पारिया कीअं प्रिय सां तूं अछो मंझि रात मुंहिंजो सजण सदाई सोझिरो चंद्र चोॾीअ जो उभिरी तूं 84 चंडनि बिलाहिरीअ पियुनि मां सभु उॾायूं भारियां पर अञा दिलि कान ठरियसि चई वेठो किरोड़ कमर उभिरनि शम्स 100,000 ज़ाहिर जे मूं प्रिय थिए वीही पतीवार त सारी सभु जमार चंद्र चांदो की न करे चाचा इन जे करे चंड पियो घुमे हज़रत अब्बास अर्ज़ु कयो साईं एॾो परे वारो ज़मानो अञा यादि अथव हुज़ूर फरमायो चाचा जे यादगीरो तो पुछी त इहो बाद जो ज़मानो हल त थोरो अॻिते जो यादगीरो तोखे ॿुधायां कहिड़ो यादगीरो पाण फरमाईंदा हे त तो अम्मा हलीमा जो घर ॾिठो पर जॾहिं मां पंहिंजे जीजल अम्मा आमना सां जे पेट मुबारक में हुयो अम्मा सां जे बतन पाक में हुयो में उन वक़्त अल्लाह जे हुक्म सां सतन आसमाननि खां मथे लोह महफूज़ ते अल्लाह जे हुक्म सां कलम तक़दीर लिखंदो हो उन कलम जे लिखण जो आवाज़ कलम जे लिखण जो आवाज़ हुज़ूर फरमायो मां जीजल अम्मा जे पेट मुबारक में जेको सतन आसमाननि खां मथे कलम लिखे उन कलम जे लिखण वारो आवाज़ अम्मा जे पेट में उथंदो बि हुयो में उन कलम खे लिखंदे ॾिसंदो बि हुयो में जेको कलम जो आवाज़ अम्मा जे पेट में सतन आसमाननि खां मथे ॿुधी सघे थो ओ अली खान जे ॻोठ मां आशिक़नि जूं सदाऊं ॿुधे पंधु करे समझो थी असांजो नबी हयातुन नबी आ रुगो तूं उथ त सही छॾ त करे सजण सार लहे जो आओ जिया तुंहिंजे आसरे सभई पारूं सूर जूं हिक लहज़े मंझिल ते जो मिठा तूं न मुंह मटे जो जे जग मटे ता घोरियो आका विसरे सारो लोक शाल न विसरी तूं तोखे केॾो मुंह साॼो आहे साह में नहीं कौन में कोई आका नहीं कौन में कोई सहारा या रसूल अल्लाह तुम्हारे ही करम पर है आका तुम्हारे ही करम पर है गुजारा या रसूल अल्लाह तुम्हारे ही करम पर है गुजारा या तवज्जो असांजो नबी हयातुन नबिया अजब मेहरबान नबी आहे खुद महबूब सुबहानी गौसल आजम सरकार पाण फरमाता त बगदाद शरीफ जे एक इदारे जे अंदर रात जो टाइम आ सुतो पियो हां त रहमतल लिल आलमीन जी ज़ात पाक मूंखे उथारे हज में हुज़ूर फरमाया अब्दुल कादिर बचड़ा छो वाइज नथो करी तकरीर नथो करी खुदा जे खल्क खे तबलीग कर वाइज कर नसीहत करे अर्ज़ कयो राणा अञा वाइज जा मामला बलागत फसाहत तकरीर हिकिड़ो अदवा शागिर्द कॾहिं कॾहिं मूं वटि ईंदो आहे सही किताब घणा पढ़िया अथमि पर कलाक जो अधु कलाक जेको वाइज जो टेम उहो टेम बची थो पए मुंहिंजूं ॻाल्हियूं खपी थियूं वञनि
हाणे महिरबानी को मूंखे तकरीर करणु तव्हां सेखारियो उन जा फन उन जा उसूल नज़्मो ज़ब्त छा हूंदो आहे पुट मुंहिंजो ही आम कुर्सी नाहे हे मिंबर रसूल आहे ही ज़िम्मेवारी जी स्टेज आहे हिते वेहण खां अॻु में 100 दफ़ा सोचे पोइ हिते अचिबो सुठो थे अव्हां में अल्हम्दुलिल्लाह खुशकिस्मत हो पर सिर्फ अव्हां जो अली खान जो ॻोठ त कोन्हे सिंध हिंद अरब अजम दुनिया भरी पई आहे दुख हिन ॻाल्हि जो थींदो आहे जो कॾहिं कॾहिं हीअ कुर्सी ना हलन जे हवाले थी वई पोइ हिकिड़ो त गोछा कटियूं हलियो वियो केरु लॻो काके मेरे छो न कंदा हो टक टक अस्सलाम अलैकुम सही ॿुधायो हे कूटन वारो न्याद खाऊं तो पंहिंजा मसइला पंहिंजे घरनि में खुदा सम्झ में अल्लाह ताला तव्हांखे हिदायत करे कुझु नेकी दर दर जे अंदरि जेका तबलीग जो हक़ आहे क़ुरान ऐं सुन्नत हिते वेहण जो हक़ आहे दुनिया जूं ॻाल्हियूं न थी थियूं वञे हिते वेही क़ुरान हदीस अल्लाह वारनि जी ज़िंदगी सालिहनि जी सुन्नत ऐं सीरत उहो दग वठायो जो इंसान अल्लाह रसूल जे वेझो हासिल थी पए त मदीने जा साईं फरमाइनि था अब्दुल कादिर बचड़ा फसाहत बलागत वाइज तकरीर खुदा जे ख़ल्क़ खे नसीहत करे साईं अवां एहसान फरमायो मान फरमाइनि था सरकार पंहिंजो लुकाबे दहन मूंखे 7 मर्तबा अता फरमायो अहिड़ो इल्मु मिलियो जो दुनिया जे कंहिं उस्ताद वटि आहे सब दगई ठही आहे मंज़िलूं तय थी वियूं उन खां पोइ महबूब सुभानी तकरीर ऐं वाइज़ जी नसीहत खे शुरूआत कई पोइ जॾहिं पाण वाइज़ कंदा हुआ तकरीर कंदा हुआ त जॾहिं जमायत थोरी अचे ॿुधण वारी तमामु थोरी उन्हनि जो तादाद बि घटि में घटि 40,000 हूंदो लखनि में माण्हू वेहंदा हुआ पर कॾहिं कॾहिं महबूब सुभानी तकरीर जे दौरान बहजतुल असरार वारे बुज़ुर्ग लिखियो आहे पर कुझु ॿियनि बुज़ुर्गनि बि इन ॻाल्हि खे लिखियो आहे त वाइद कंदे कंदे तकरीर जे दौरान इहे पंहिंजे कुर्सी मुबारक तां कॾहिं कॾहिं 5-5 फुट 10-10 फुट मथे हलिया वेठा रहनि उते वाइदो हले तकरीर हले वरी अचे कुर्सीअ ते वेहंदा हुआ वरी मथे वेंदा हुआ वरी हेठि ईंदा हुआ पोइ के हुज वारा बि त हुया सुभान अल्लाह कयो साईं इहो वाइदे जो कहिड़ो तरीक़ो आहे कुर्सीअ ते वेठा हो जेके ॿ ॻाल्हियूं ॿुधाइणियूं अथव हिते ॿुधायो सुभान अल्लाह मूंखे हिकु ॻाल्हि चयो साईं हाणे असां हलूं था छो जे तव्हां चवंदो चओ ॾाढा सुभान अल्लाह अॻिते थी पोइते थी हथ मथे हथ हेठि इहो कमु मूंखां थींदो कोन इन में तुझी भलाई इन में तुझी भलाई रखियल आहे वेहण वारे जो हक़ आहे उहो कुझु पैगाम समेत अचे जेको हितों जी बि ज़रूरत आहे त क़बर क़यामत जी बि सुभान अल्लाह तूं पढ़ंदे त मदीने जे साईं फरमायो त इन लफ़्ज़ में रब करीब हिकिड़ो पखी पैदा फरमायो उनखे हुकुम ॾींदो आहे त जन्नत में हिकिड़ो रहमत जो दरिया उन में डुबी हण वो बाहर निकिरो वण जे मथो वेही पंहिंजा पर छंड केतिरा जिस्म ते खंभ हूंदा हिकु हिकु खंभ मां हिकिड़ो पाणीअ जो कतरो जुदा थींदो जेतिरा कतरा पाणीअ जा ओतिरा मलाइक पैदा थींदा ऐं सभु मलाइक दुआ घुरंदा अल्लाह जे हिकु दफ़ो वाइज़ में चयो सुभान अल्लाह उथण खां अॻु में सभु गुनाह बख़्शे छॾी तोखे कष्ट कहिड़ी आहे हिन जे करे तोखे चवंदा हूं त जेतिरो थी सघे तूं लाझा सुभान अल्लाह चओ त तवज्जो मुस्लमान भाउ सम्झण जी कोशिश कर रहमतल लिल आलमीन जी ज़ात पाक जॾहिं इहा इनायत फरमाई त कंहिं अर्ज़ कयो राणा पोइ तव्हां मथे सां वञी वाइदो कयो वरी हेठि महबूब सुभानी गौसल आज़म सरकार फरमाए थो पुट तव्हां त ॾिठो सिर्फ़ जमायत वेठल जेका अॻियों वेठी आहे पर जेका मुंहिंजी निगाह सिर्फ़ तव्हां मुंहिंजा मुरीद न आहियो मलक मुंहिंजा इंसान हिते त मुरीद आहिनि जिन मुरीद आहिनि झंगल में जबलनि परनि पहाड़नि में हली हली ज़मीन खुटंदी ज़मीन खां पोइ पाणी समंदर चालू थींदा पर हली हली समंदर खुटी वेंदा समंदरनि जे चौधारी कोह काफ जो जबल आहे उन कोह काफ जी हद जिते मुकी वेंदी उन जे परीअ भर में मखलूक आहे मां त उन्हनि जो बि मुर्शिद आहियां उहे जेके कोह काफ जे परीअ भर वेठा आहिनि उहे बि मुंहिंजो आवाज़ ॿुधंदा आहिनि पोइ अर्ज़ु कंदा आहिनि राणा कुझु मथे थियो जे जबल जी ओट हटे असां बि तव्हांजी ज़ियारत करे पंहिंजी दिलि ठारे
अचो सभु नंढेड़ा वॾेरा अचो अचो सभु नंढेड़ा वॾेरा चओ जिए जिए दस्तगीरो जेको कुल पीरन जो पीरो कुल पीरन जो पीर सुभान अल्लाह तकबीर लगा कर बाद जे दौरान फकीर के चवा सौदरा हाज़िर मुझा साईं मुखे न दे मैं काडे क्या पाण फरमाए बगदाद जे शहर को बाहर को मुकाम कब्रिस्तान उन मुकाम में वञ कब्रिस्तान में वञो उते विच मुकाम में एक 85 साल जो पोढ़ो जेको बाजे ते राग थो ॻाए सुभान अल्लाह 100 रुपया उन के ॾई आ 85 साल जो पोढ़ो वरी मुकाम में तो मोहन के ॿुधाए एॾे छो वियो आ सरकार फरमायो जे ॻोठ वारा राग ॿुधनि हा त मोहन खे ॿुधाइण छो मुकाम में छाजे करे वञे हा मुकामनि में अदा सिकन सलामन कान अंग न ओड न कपिड़ो न कीतल बिन ताम हाणे मौला आन क़याम त मेलो थे महबूब जे करे वीचारो मुकाम में वियो आहे जो को ॿुधे थी कोन थो हाणे मुकाम में मोलनि खे मैयतनि खे पंहिंजो बाजे ते वियो आहे राग ॿुधाइण त खलीफ़े फकीर अर्ज़ु कयो कि भला जेको राग थो ॻाए पियो मुकाम में इहो उते हुजे हिते अची छा कंदो इहे बाजा हिते केरु ॿुधंदुसि सरकार फरमायो हिते पहुचंदो त राग ई विसरी करे पोढ़ो आहे दुनिया उनखे छॾे वई हाणे हिकु दफ़ो असां वटि अचे पोइ ज़िंदगी असां सां गॾु गुज़ारे त जीअं क़यामत जे ॾींहुं असां पाण सां गॾु जन्नत में वठी हलूं अचो अचो सभु नंढेड़ा वॾेरा अचो अचो सभु नंढेड़ा वॾेरा चओ जिए जिए दस्तगीरो जेको कुल पीरन जो पीरो कुल पीरन जो पीरो अचो अचो सभु नंढेड़ा वॾेरा अचो अचो सभु नंढेड़ा वॾेरा चओ जिए जिए दस्तगीरो जेको कुल पीरन जो पीर अल्हम्दुलिल्लाह अदा इमदाद सदाई अर्ज़ु कंदो आसीं सेहो कंदा कयो इशागो को माथा वठो अचो त सिधा हिते अचो हितां पोइ अव्हांखे इजाज़त आहे हाणे अदा शेर मोहम्मद से वेठो आहे दुआ बाद में थींदी अदा असांखे ॿ नातियूं ॿुधाए पोइ